अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन्नल्लज़ी अव्वल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु। हदीसे कुदसी में आहे, अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजे करीम रब जो पाक फरमान। हदीस कुदसी उनखे चइबो आहे जंहिंजा रावी अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजनि ऐं फरमान मुंहिंजे करीम रब जो हुजे। अल्लाह ताला फरमाए थो, ए इंसान, हिकु तुंहिंजी रज़ा आहे, हिकु मुंहिंजी रज़ा आहे, थींदो उहो जेको मुंहिंजी रज़ा आहे। अगरि तूं पंहिंजो पाण खे मुंहिंजे सुपुर्द करें, अगरि तूं पंहिंजो पाण खे मुंहिंजे हवाले कंदे मुंहिंजे सुपुर्द कंदे, पोइ थींदो उहो जेको तुंहिंजी रज़ा आहे। अगरि ईअं न कंदे त मां तोखे थकाए छॾींदुसि। इंसान केॾियूं बि कोशिशूं करे, पर थींदो उहो जेको मुंहिंजो करीम रब चाहे। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैह हज जे सफ़र हज जे लाइ निकिता। जीअं जो हज ते निकिता त हिननि सवारी जो रुख कयो काबतुल्लाह जी तरफ़, त हिन जी सवारी रोम जे तरफ़ हलणु शुरू थी वई। वरी हिन पंहिंजी सवारी खे काबतुल्लाह जी तरफ़ रुख करायो, वरी हो जेको आहे रोम जे तरफ़ हलणु शुरू थी वई। रोम में शहर आहे कुस्तनतुनिया, उन जे तरफ़ जेको आहे हज़रत जुनैद बग़दादी जी सवारी हलणु लॻी। पोइ अल्लाह जा वली जंहिं वक़्तु रोम में पुॻा, पोइ उते ॾिठऊं त हिकु मजमू आहे, उते रश लॻी पई आहे, माण्हू वेठा आहिनि थिया। ऐं हिन पुछा कयो त हिते छा ॻाल्हि आहे, हिते रश लॻी पई आहे। ॿुधायूं हिननि खे त हिते बादशाह वेठो आहे ऐं उन बादशाह जी हिकिड़ी नौजवान न्याणी आहे जेका बीमार आहे, उन जे लाइ ॾाढा हिन वसु करे छॾिया आहिनि, वॾा वॾा हकीम घुराया अथऊं, पर काथों छुटकारो नथो मिले। अगरि तव्हां हिन जो इलाजु कयो, तव्हां अगरि हकीम आहियो त पोइ हिन जो इलाजु कयो। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैह चवणु लॻा त मूंखे मंज़ूर आहे, मां इन जो इलाजु कंदुसि। हज़रत जुनैद बग़दादी जे लाइ ईअं बि अचे थो त शुरू में साईं जन पहलवानी कंदा हुआ, कुश्ती मल्ल विढ़ंदा हुआ। पोइ कोई बि हज़रत जुनैद बग़दादी खे हाराए न सघंदो हो, एॾी ताक़त हूंदी आहिनि, एॾा पहलवान हूंदा हुआ। पोइ हिकु ॾिहाड़े कंहिं मजमू में साईं जन को मलाखड़ो हुयो, उते आया। पोइ ऐलान थियो त हज़रत जुनैद बग़दादी सां अॼु केरु मल्ल विढ़ंदो, केरु कुश्ती विढ़ंदो। कोई बि न आयो, छो जो सभिनी खे ख़बर हुई त एॾो वॾो पहलवान आहे जो हिन खे कोई हाराए न सघंदो आहे। पोइ हिकु शख़्स अची जेको आहे मैदान में ऐलान कयो त मां हिन सां कुश्ती विढ़ंदुसि। उहो शख़्स ॾिसण में ज़ाहिरी कमज़ोर ॾुबरो मुड़ुसु हुयो। पोइ माण्हुनि चयो त हे कमज़ोर शख़्स
एॾे वॾे पहलवान सां चवे थो त मां विढ़ंदुसि कुश्ती। सभु ताजुब में पइजी विया त हे माजरो अलाए छा आहे, हेॾो ॾुबरो मुड़ुसु आहे, ॾिसण में कमज़ोर आहे, ऐं एॾे वॾे पहलवान सां चए थो त मां कुश्ती विढ़ण जे लाइ तयारु आहियां। ऐलान थियो। जंहिं वक़्तु ॿई पहलवान ईअं संदरे पइजी विया त उहो जेको कमज़ोर शख़्स हुयो उन हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैह खे कन में चयो त मां सैयद आहियां, मुंहिंजा घर ॿचिड़ा मुंहिंजा बुख ते आहिनि, फाकिया कशी आहे, अॼु तूं मूंखे खटरा, तूं हार, मूंखे इनाम मिलंदा। पोइ उहे इनाम जेके मिलंदा मां अटो वठंदुसि, घर जो राशन सामान वठी वेंदुसि, अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल तो ते राज़ी थींदा। जीत जीत के उमिरि गुज़ारियई, हुण त हार फ़क़ीरा, जीते दा मुल इक कसीरा, ते हारे दा मुल हीरा, वे बुलिया जहिड़ा हार नहीं मनेंदा, ओ बेमुर्शिदा बेपीरा। हज़रत जुनैद बग़दादी जॾहिं उन सैयद खां इहा ॻाल्हि ॿुधी, साईं जन जेको आहे उनखे संदरे हथ विधा। पोइ हीअं पाण खे जेको आहे जॾहिं कुश्ती शुरू थी त साईं जन पाण खे जेको आहे हेठि किरायो ऐं उनखे जेको आहे खटरायूं सैयद खे। पोइ जेके बि माण्हू इनाम ॾियणु पिया चाहिनि उन सैयद खे, जेके इनाम थोरो ॾियनि पिया उन्हनि डबल ॾिनो त हे ॾिसण में ज़ाहिरी कमज़ोर ॾुबरो ऐं एॾे वॾे पहलवान मशहूरु पहलवान खे जेको आहे दसियो अथऊं, इन खां जेको आहे सो खटे विया आहिनि। हो सैयद वियो पंहिंजे ॿचड़नि जे लाइ, ग़रीब सैयद सौदो वठी ॿचड़नि जे लाइ वियो। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैह खे माण्हुनि ॾाढो टोकियो त तूं एॾो नाले वारो पहलवान ऐं हिकिड़ो कमज़ोर शख़्स, उहो तोखे जेको आहे तोखां खटी वियो आहे, तूं उन जे आॾो जेको आहे हारे वएं। राति थी आहे, हज़रत जुनैद बग़दादी पंहिंजे घर आया, राति थी, जीअं जो हिननि खे अखि लॻी वई, निंड आई त ख्वाब में नबियुनि जा सरदार, यतीमनि जा यार, अड़ियनि जा आधार, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी सरदार ख्वाब में आया। मुंहिंजे महबूबनि करीमनि फरमायो, ए जुनैद, तूं मुंहिंजे करे मुंहिंजे ॿचड़े सैयद जी इज़त कई, उनखे जेको तूं खटरायो, तूं उनखे बुलंद कयो, तूं हारे, तूं सैयद खे बुलंद कयो आहे, अॼु मां मोहम्मद तोखे बुलंद कयूं थो वञा। तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातर ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह, जे संगीत आऊं बि सोन थियां। मुंहिंजे महबूबनि करीमनि जो दीदार थियो। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जंहिंखे दीदार नसीब थी वञे वो अल्लाह जो कामिल वली थी वेंदो, बानो जन्नती थी वेंदो आहे, वली अल्लाह थी वेंदो आहे। हज़रत जुनैद बग़दादी उतों रंगजी विया ऐं अल्लाह जा वली थी विया। मदीने पाक में साईं जन जॾहिं मदीने पाक वञनि पिया हज जे लाइ निकिता त उन वक़्तु साईं जन सोचियो त मुंहिंजी सवारी जेका आहे सा मां रुख कयां थो काबे ॾे, हे थी हले रूम जे तरफ़, छो जो मदीने पाक जॾहिं बानो वेंदो आहे त उन जी हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे। अल्लाह साईं हर बाने खे मदीने पाक जी, काबतुल्लाह जी, रोज़े रसूल जी ज़ियारत हर रब मोमिन खे नसीब करे। हर मोमिन जी इहा तमन्ना हूंदी आहे त मौला इहो दीदार नसीब कराए। हिकिड़ो काफ़िलो मदीने पाक में पुॻो। जॾहिं मदीने खे वेझे पुॻो त उन काफ़िले वारनि सां हिकिड़ी औरत हुई। उहो काफ़िलो जॾहिं काथे क़याम कयूं वेठा, पोइ जॾहिं वरी सभु सवारी ते वेठा, क़याम खां पोइ उतां उथिया, सवारी में वेठा,
ॾिठूं त हिकिड़ी औरत हिते वेठी, उहा जेका आहे सा अञा न आई आहे। 2-3 माण्हू विया, ॾिठूं त हुन औरत खे, त उहा औरत ॾिसूं त काॾे वई, अलाए भुलिजी वई, अलाए छा चकर आहे। बसि जीअं जो उन औरत वटि हीअं ॻोल्हींदे आया, अॻिते ॾिठूं त उहा को औरत जेका आहे ज़ारों क़तार रोई रही आहे, रोए थी, ज़ारों क़तार रोए थी। उन खां हिननि पुछियो त अम्मा तूं ॿुधा छो थी रोए? चई रोवां इन जे लाइ थी, होॾों त मां आयुसि, पर हाणे मदीनो वेझो अची पुॻा आहियूं, मां ज़िंदगी सॼी गुनाह कया, बदकारियूं कयूं, मां कहिड़ो मोह खणी मदीने वारे साईं ॾे वञा। कहिड़ो मोह खणी वञा, मां ज़िंदगी जी गुनाहगार औरत आहियां। पोइ हिनखे सभिनी चयो तूं हल। ही तीअं वञे त ॾाढो तीअं रोए, घणो तीअं रोए, चई मां ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी। पोइ जीअं हिकिड़े अल्लाह वारे लिखियो आहे त उमिरि सारी गुनाहनि में, उमिरि सारी गुनाहनि में, मूं विञायम या रसूल अल्लाह। उमिरि सारी गुनाहनि में, विञायम या रसूल अल्लाह। बसि जीअं हिनखे सम्झाइनि तीअं रोए, जीअं हिनखे चवनि। त उन काफ़िले वारनि सां गॾु हिकु अल्लाह जो कामिल वलीउल्लाह हुयो। उहे जीअं जो वेठा हुआ त उन अल्लाह जे वली खे मुराक़बे में अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थी वियो। मुंहिंजे महबूबनि फरमायो इन औरत खे चओ छा तो क़ुरान में न पढ़ियो आहे त जॾहिं तव्हां पाण ते ज़ुल्म कयो त मुंहिंजे महबूब जे दर ते अचो, तौबा कयो, रब तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदो। पोइ जॾहिं इहा उन औरत खे ॻाल्हि ॿुधायूं, पोइ काफ़िले वारनि सां गॾिजी पई, अची रोज़े रसूल ते महबूब जे दर ते हाज़िरी ॾिनई। पोइ हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैह, पोइ उन्हनि खे चयो त बादशाह जी धीउ जो मां इलाज कंदुसि, तव्हां मूंखे वठी हलो। पोइ अल्लाह जे वली खे वठी आया। जीअं जो वठी आया त ईअं ॾिठूं त उहा जेका छोकिरी आहे जंजीरनि में ॿधी पई आहे, उनजो जेको दिमाग़ी तवाज़ुन उहो सही न आहे, पागल थी वई आहे ऐं मजचरी थी वई आहे। पोइ हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैह उन बादशाह जी धीउ खे फरमायूं त तुंहिंजो इलाज मां कयां, तुंहिंजो इलाज मूं वटि आहे, तूं ख़ुशि थी वेंदे, तूं पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बसि उन छोकिरी जेको आहे कलमो भरियो। जीअं जो कलमो भरियई त हिकदमि जेको आहे उनजी तबियत दुरुस्त थी वई, सही थी वई, उनजा जंजीर लाथऊं, ख़ुशि थी वई, पंहिंजे पीउ सां सही ॻाल्हाइणु लॻी, बिल्कुलु जेको आहे ख़ुशि चङी भली थी वई। उनजे पीउ हैरानगी जे आलम में हज़रत जुनैद बग़दादी खे चयो त तूं एॾो वॾो हकीम आहे, तूं हिन जो इलाजु कयो, हे ख़ुशि थी वई, मूं एॾा इलाज कराया पर हिनखे काथऊं टाको न पियो लॻे। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह ताला अलैह उन बादशाह खे चवणु लॻा त तोखे बि हिकु बीमारी आहे, उनजो बि मूं वटि इलाजु आहे, तोखे बि बीमारी लॻल आहे। उन बादशाह चयो सोना मूंखे कहिड़ी बीमारी आहे? अल्लाह जे वली हज़रत जुनैद बग़दादी फरमाइसि तोखे तुंहिंजे दिलि में कुफ़र आहे, उहा कुफ़र जी तो में बीमारी आहे, तूं बि चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। बसि फरमायूं
हुन बादशाह बि कलमो भरियो, आका जो उम्मती थी वियो, मुसलमान थी वियो। इहो जो ॾिठो त बादशाह जा जेके वज़ीर हुआ, जेके ॻोठ वारा हुआ, उन्हनि वज़ीरनि, बादशाह जे ग़ुलामनि, ॻोठ वारनि सभिनी कलमा भरिया, मुंहिंजे महबूब जा उम्मती थी विया। हज़रत जुनैद बग़दादी खे ग़ैब मां आवाज़ु आयो त ए जुनैद बग़दादी, तूं केसि ताईं असांजी रज़ा ते पंहिंजी रज़ा खे जेको आहे तूं चवंदे, हाणे तूं पियो चवें त मां मदीने वञा, पर मां रब जी रज़ा हुई त तूं रूम वञ। जो तूं रूम आहीं, तूं इन्हनि खे कलमो भरायो, इन में मां अलाह जी रज़ा हुई जो महबूब जा इन्हनि खे मां उम्मती बणाए छॾिया, मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम थी विया। त इंसान तॾहिं अलाह ताला फरमाए थो त ए इंसान, हिकु तुंहिंजी रज़ा आहे, हिकु मुंहिंजी रज़ा आहे, थींदो उहो जेको मां अलाह जी रज़ा आहे। अगरि तूं पंहिंजो पाण खे मुंहिंजे सुपुर्द करें, पोइ थींदो उहो जेका तुंहिंजी रज़ा आहे। अगरि ईअं न कंदे त मां तोखे थकाए छॾींदुसि। इंसान कॾहिं दुआऊं घुरंदो आहे, उहे दुआ घुरंदो आहे, अलाह उहे शयूं उन वक़्तु ॾेई छॾींदो आहे। कॾहिं वरी उन्हनि जे लाइ बाद में उहे मिलंदियूं आहिनि, कॾहिं वरी उहे ज़ख़ीरो करे अॻे जहान जे लाइ उहे काई बि दुआ घुरियल बाने जी उहा कॾहिं रद्द न थींदी आहे। पर इहो राज़ आहे, इंसान के अहिड़ियूं शयूं घुरंदो आहे जेके उन जे लाइ, पंहिंजे लाइ बाज़ौक़ात अहिड़ियूं शयूं घुरंदो आहे जो उन्हनि जे लाइ उहे फ़ाइदेमंद न हूंदियूं आहिनि। पोइ मुंहिंजो रब, करीम रब, अम्मा खां वधीक 70 हिसा वधीक प्यारु करण वारो रब ॼाणे थो। पोइ रब उहे दुआऊं, उन्हनि जो इनाम जॾहिं क़यामत वारे ॾियारे बाने खे अता फ़रमाईंदो, ही महलात, हे जन्नत जा बाग़, पोइ इंसानु चवंदो त काश मुंहिंजी ज़िंदगी, दुनिया वारी ज़िंदगी में जेके बि मूं दुआऊं घुरियूं हुयमि, मूंखे सभु उन्हनि जो इनाम हिन अॻे जहान में मिले हा, जेको असुल बका आहे। दुनिया वारी ज़िंदगी फ़ना, हे बका वारी ज़िंदगी में जेके इनाम मिलिया, सभु दुआऊं मूंखे उन्हनि दुआउनि जो मूंखे हिते अजुरो ॾिनो वञे हा। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला प्यार पंहिंजे महबूब हबीब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे सदक़े, मुहम्मद आले मुहम्मद जे सदक़े सॼी दुनिया में, सॼे पाकिस्तान, ईरान, इराक़, शाम, सऊदी, सॼी दुनिया में जेके बि मुसलमान परेशान आहिनि, उन्हनि जूं परेशानियूं अल्लाह साईं दूरि फ़रमाए। ऐं जेके बे औलादी आहिनि, रब उन्हनि जूं झोलियूं सावियूं करे, रब उनखे, जंहिंखे पुट जी तमन्ना आहे, रब उनखे पुट अता फ़रमाए, नियाणियूं बि अता फ़रमाए। पुट नेमत, नियाणी रहमत आहे। अल्लाह ताला नेमतुनि ऐं रहमतुनि सां बाने खे जेको आहे इनाम इहे अता फ़रमाए। ऐं रब साईं पंहिंजे महबूब जे सदक़े, अम्मा बतूल सैयदा फ़ातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैह जे सदक़े जेके बि बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता फ़रमाए। जेके बेरोज़गार आहिनि, रब उन्हनि खे रोज़ी अता